لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدًا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله مولانا العلي العظيم. अल्लाह ताला जे पाक कलाम जा जेकी आयत सभई तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो त अवां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि माण्हुनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कया विया लअल्लकुम तत्तकून। हिन जे लाइ रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां मुत्तकी परहेज़गार बणिजी वञो। क़ुरान पाक जी इन आयत में अल्लाह साईं रोज़े जी फ़र्ज़ियत भी बयान फरमाई आहे ऐं रोज़े जी तारीख़ भी बयान कई आहे ऐं रोज़े जो ग़र्ज़ ऐं गायत ऐं मक़सद छा आहे उहो बयान फरमाई। रोज़े जी तारीख़ इहा आहे त इहो रोज़ो रुॻे तव्हां ते फ़र्ज़ न आहे। तव्हां खां जेके अॻियूं उम्मतूं हुयूं, क़ौम मूसा, क़ौम ईसा, क़ौम नूह, क़ौम शुएब, जेकी बि अॻ में उम्मतूं थी गुज़रियूं आहिनि, उन्हनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ हुया। रोज़ो रुॻे हिन उम्मत जी तख़सीस न आहे, अॻियुनि उम्मतुनि जे मथां बि रोज़ा कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम, जे तव्हां खां अॻियुनि उम्मतुनि, अॻियुनि क़ौमुनि, अॻियुनि माण्हुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ हुया, ईअं अव्हां जे मथां बि फ़र्ज़ आहे। ऐं रोज़ा फ़र्ज़ लिखियल आहिनि अल्लाह जी तरफ़ां, लिख पढ़ थियल आहे तव्हांजे लाइ। कुतिब तव्हां ते लिखिया विया आहिनि, फ़र्ज़ कया विया आहिनि, लाज़िम कया विया आहिनि। मज़ाक न आहे। रोज़ो न रखंदड़ गुनहगार आहे, पर रोज़े जो इनकार करे उहो काफ़िर आहे। सम्झो था? नथो रखे कि गुनहगार आहे, मुजरिम आहे, ॾुआरी आहे, अलाह जो हुकुम नथो मञे, नथो रखे, गुनहगार आहे। पर इनकार करे रोज़ो छा आहे? बुख काटण। इहो रोज़ो कहिड़ी शइ आहे? रोज़े जी फ़र्ज़ियत जो इनकार करे, रोज़े ते चतर करे, रोज़े ते टटोल करे। बाबा असांजो को अन्न खोटो आहे छा? अलाह गंज ॾिनो आहे, मुला वञी रोज़ा रखनि, मुलनि खे बुख पई आहे। अस्तग़फिरुल्लाह। अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे जॾहिं अलाह जे दीन सां मज़ाक थो करे, ख़ुदा जे मुक़ररु कयल फ़र्ज़ जे मथां ठठोल थो करे, उन रोज़े जी फ़र्ज़ियत जो इनकार करे इहो काफ़िर आहे। न रखे इहो गुनहगार आहे। ऐं साईं करीमन फरमाए, सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी हदीस आहे त जेको माण्हू बग़ैर शरई उज़र जे हिकिड़ो रोज़ो छॾे ॾिए, उन जे एवज़ में उन जी बाक़ी सारी ज़िंदगी रोज़े में गुज़ारे त बि रमज़ान जे रोज़े जो मटो न आहे। मिसाल अॼु रोज़ो न रखी, उन खां पोइ उन जी उमिरि 40 साल पोइ ते रही, सॼा 40 साल रोज़े में गुज़ारे, 50 साल उमिरि अथसि, 50 साल रोज़े में गुज़ारे, पर इहे 50 साल हिन रमज़ान जे हिकिड़े रोज़े जो मटो न आहिनि।
हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत में ईअं पायो आहे त जेको हिकिड़ो रोज़ो ॼाणी वाणी छॾे ॾे उनखे 9 लख साल जहन्नम जी बाहि में साड़ी वेंदो। केॾो वॾो ॾोह आहे ऐं केॾी वॾी सज़ा आहे। 9 लख साल उनखे जहन्नम जी बाहि में जलायो वेंदो। सम्झो था रोज़ो रखणु मुसलमाननि जे लाइ फर्ज़ आहे ऐं उनजो गर्ज़ ऐं गायत ऐं मक़सदु छा आहे? लअल्लकुम तत्तकून, पक सां रोज़ो रखो, पक सां तव्हां परहेज़गार थी वेंदो। रोज़े जो मक़सद ऐं माहासिल आहे तक़वा ऐं परहेज़गारी। रोज़ो इंसान खे मुत्तकी बनाए थो। इन औलियाउ इल्लल मुत्तकून, अल्लाह जा वली ॿिया केर बि न आहिनि सवाइ मुत्तकी बाननि जे। रोज़ो तव्हांखे मुत्तकी बणाईंदो ऐं मुत्तकी वरी अल्लाह जो दोस्त बणींदो। यानी रोज़ो हिकिड़ी दरी आहे जेका अल्लाह जे दोस्ती जे पासे ॾे खोले। सम्झो? ऐं हाफ़िज़ दिमयाती अल मत्जर राबिह में रिवायत आंदी आहे त हबीबन करीमन फरमायो त अल्लाह जा दोस्त जेके आहिनि, अल्लाह जा जेके वली आहिनि, उहे निमाज़ी हूंदा आहिनि ऐं रोज़ेदार हूंदा आहिनि। जेको निमाज़ न पढ़े, जेको रोज़ो न रखे, उहो अल्लाह जो वली नथो बणिजी सघे। अॼुकल्ह त पीर बि खोड़ थी विया आहिनि, न तॾहिं त पीर ते खोड़ फार्मी पीर थी विया आहिनि। न निमाज़, न रोज़ो, न ॾाढ़ी, न पटको, न सुन्नत, न शरीयत। जेको तो घर खां कावड़ जो पटको ॿधी वई पीर थियो वेठो। वरी लाठिड़ा हेठों उहे करामतूं अहिड़ियूं बयान करा, वाह साईं त मानी वञी पंहिंजो साईं जेको आहे निमाज़ फजर जी वञी मदीने में पढ़ंदो। हाणे निमाज़ कोन थो पीर वारो पढ़े, साईं निमाज़ मदीने में पढ़े। मानी बंदि कयोसि, मदीने वञे थो त मदीने वारो साईं सखी आहे, उहो मानी वसा थोरी छॾींदुसि। हुज़ूर महिमान नवाज़ आहिनि। हितों पाकिस्तान मां वञे थो निमाज़ पढ़ण जे लाइ मदीने, त मदीने वारो साईं बुखो थोरी छॾींदुसि। मानी साईं खाराईंदुसि। ॿ टे ॾींहं मानी बंदि कयोसि त पाणे विलायत जी ख़बर पइजी। हिकिड़े माण्हू नबूअत जी दावा कई त मां नबी आहियां। बादशाह खे ॿुधायोसीं, हे चए थो मां नबी आहियां। चई हिनखे वञी पंहिंजो बोरची खाने में छॾ। बादशाही बोरची खानो, बादशाही बोरची खाने में रंग बिरंगी ताम, कोफ्ता, कोरमा, बोड़, पुलाव, बिरयानी, बादशाही ताम पिया ठहनि। हे खाई खाई हफ़्तो खन मवाड़ थी पियो। महीने खण खां पोइ बादशाह जो हुनखे वठी अचो, जे नबूअ जी दावा कई, वठी अचोसि। वठी आयुसि। चईं ख़बर तूं केरु आहीं? चई मां नबी आहियां। भला वही बचे थो? चई हा वही मूं ते नाज़िल थिए थो। चई छा थो चए? चई चए थो त इहो बोरची खानो न छॾिजे। जिब्रील सुबुह शाम थो अचे, सुबुह शाम जिब्रील मूं वटि अचे थो, पर हर भेरे पाल त खणी थो अचे त इहो बोरची खानो न छॾिजे। अहिड़ा नबी, अहिड़ा वली थींदा जेके पंहिंजो पेट जा पूजारी हूंदा, उहे छाजो दीन जे मथां अमल कंदा। साईं फरमाइनि था वली उहो आहे जेको निमाज़ी हूंदो ऐं रमज़ान जा रोज़ा रखण वारो। सुभान अल्लाह। रोज़े रखण सां
ज़ाहिरी फ़ाइदा बि आहिनि बातिनी फ़ाइदा बि आहिनि रोज़े रखण सां सिहत सही थींदी रोज़ो पाबंदी सां रमज़ान सॼो रोज़ा रखे तव्हां मूंखां लिखाए वठो हुनखे कैंसर जी बीमारी न थींदी रोज़ो पाबंदी सां रखे रमज़ान पूरो रोज़े सां गुज़ारे घणियुनि बीमारियुनि खां उहो महफ़ूज़ रहंदो दर्दनि जी दवा आहे मदीने वारे साईं फरमाया त सूमू त सिहू रोज़ा रखो सिहतमंद बणिजी वञो रोज़ो सिहतमंद बणाईंदो आहे चाक चङो भलो बणाईंदो आहे रोज़ो बीमारियुनि जी दवा आहे दर्दनि जो इलाज आहे रोज़ो जिस्मानी फ़ाइदो आहे वरी रूहानी फ़ाइदो आहे जो रोज़े रखण वारे जो ताल्लुक़ आलम बाला सां जुड़ी वेंदो अल्लाह खाधे खां पाक आहे रब खाईंदो पीअंदो न आहे मलाइक खाधे पीते खां पाक मलाइक मानी न खाईंदा आहिनि पाणी न पीअंदा आहिनि जेको रोज़ो रखे थो इहा मलकूती सिफ़त आहे मलाइकनि जी सिफ़त आहे तखल्लक़ु बि इख़लाक़िल्लाह अल्लाह जे इख़लाक़नि जे रंग में रंगजी वञो जेको रोज़ो रखे थो सॼो ॾींहुं इहो ॼण अल्लाह जे ख़ुल्क़ में उन रंग में रंगजी वञे थो उहो फैज़ रब जे उन सिफ़त जो उन जे मथां परतव पवे थो रोज़े रखण सां इंसान में मलाइकनि वारी इहा सिफ़त पैदा थिए थी ऐं रोज़े रखण सां उनजे रूह खे पाकीज़गी ऐं बालीदगी नसीब थिए थी उनजो रूह आलम बाला ॾे परवाज़ करे थो सही तरह सां रोज़ो रखे कीअं खाधो हलाल हुजे सेरी हलाल ते करे अफ़्तारी हलाल खाधे ते करे ऐं घणो बि न खाए सेरी अफ़्तारी में लुक़मतुनि और लुक़ेमातुनि गिरह या गिरहड़ा चंद गिरहड़ा जैसा चेल सिधी रहे माण्हू पंहिंजो पइजी न रहे बुख जे करे बसि थोरा गिरहड़ा ईअं न त ॾींहं जो रोज़ो रखे राति जो अचे जो भीड़े सचे जो भीड़े सॼी कसर कढी छॾे मानी थी अचे न रोज़े जे टाइम ते मस्जिदुनि में ॾिसो रोज़े खोलण महिल इहे मींहं पुट पड़ अंदरि कबा आहिनि मथां हे कतिरो हे खाई कुटी हे न खाई वञे सो घणी ग़िज़ा खाइण घणो खाधो खाइण बि बीमारी आहे सम्झो था अफ़्तारी ते सेरी ते मुनासिब खाधो खाओ ऐं हलाल खाधो खाओ ऐं ॾींहं जो राति जो रमज़ान जो पूरो महीनो कोशिशि कयो बावुज़ू रहो छा छा चयो न न छा बावुज़ू बावुज़ू पाक साफ़ रहंदो न वुज़ूअ सां रहंदो त ज़ाहिर जी पाकाई जो बातिन ते असर पवंदो सुभान अल्लाह सम्झो त कल्ब ऐं बातिन पाक थींदो अंदर में वुज़ूअ जो पाकीज़गी जो असर तव्हांजे बातिन ते पवंदो अल वुज़ू सिलाहुल मोमिन वुज़ू मोमिन जो हथियार आहे किलाशन को खुले में हुजे दुश्मन वेझो न ईंदो रोज़े पंहिंजो वुज़ू वारो ॼणो हथियार सां लेस आहे दुश्मन शैतान वेझो न ईंदो सम्झो था वरी रोज़ो रखे हिकिड़ा वरी रोज़े खे विंदराईंदा आहिनि छा थो करे 4 कलाकनि जी फिल्म उहा लॻाए वेंदो अबा रोज़े खे विंदरायां थो इहो कहिड़ो फ़ाइदो रोज़े जो जेकॾहिं
अख बुरी नजर का न बची, ज़बान गंदे कलाम का न बची, पेट हराम खाधे का न बचाई, पैर बुरे पासे दे विख खणण का न बचाई। तो रोज़े केड़े कम जो? मदीने वाले साईं फरमाए तो रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अतश वल जू। घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जन के रोज़े मां सवाइ बुख ऐं उञ जे ॿियो कुझु न मिले। बुख काटियूं, बुख उञ काटियूं, बाक़ी न अजुर न सवाब न फ़ाइदो। इहे माण्हू रोज़ो बि रखंदा ऐं गारियूं बि वेठारींदा। रोज़ो बि रखंदा, वरी गिलाऊं, गीबतूं, बेहयायूं, गंदायूं, फिल्मूं, नाच, राग। वॾी त दुश्मन इहे निकिती आहे मोबाइल, वॾी पहाड़ आहे। सॼी बेहयाई जो घर आहे हिन मोबाइल में। वॾियूं मोबाइलूं खयूं वेठा आहिनि, हेड़ा खीसा कोन था फाटनि। ॼण सीपारो खयूं वेठा आहिनि। सीपारो ॻोल्हे पढ़े त अचुर ई सवाब थिएसि, हिन में कहिड़ो फ़ाइदो? हिन में राग, गाना, नाटक, अलाए छा जो छा हिन में थो हले। रोज़ो बि रखियूं वेठा आहियूं। मुंहिंजा दोस्तो, त इहो रोज़ो सवाइ बुख ऐं उञ जे ॿियो कुझु न मिलंदो। अख खे बुरी नज़र खां बचाए, पेरनि खे बुरी विख खां बचाए, ऐं कननि खे बुरे कलाम ॿुधण खां बचाए, शर्मगाह खे हिफ़ाज़त करे, पर पंहिंजे बदन जे समूरनि उज़वनि खे गुनाहनि खां बचाए। हक़ीक़त जो रोज़ो जॾहिं अहिड़ो रोज़ो तव्हां रखंदव लअल्लकुम तत्तकून, पक सां तव्हां परहेज़गार ऐं मुत्तक़ी बणिजी। रोज़ो केरु बि छॾे न, सभु फ़क़ीर रोज़ा रखंदा। बहानो न कजो त हाणे गर्मी आहे, ॾींहं वॾा आहिनि, 15 कलाक आहिनि ॾींहं। न, मां ईअं चवंदो आहियां त मुड़सनि ते सर्दियूं गर्मियूं मुड़सनि ते ईंदियूं। कंहिं ते ईंदियूं आहिनि? सहंदा बि मुड़स हूंदा जेके बर्दाश्त कंदा। भाड़े जी जाइ न आहे। जेको मर्द माण्हू हूंदो आहे, इहा मर्दानगी आहे। गर्मियूं सर्दियूं सही वेंदो। घणा वरी ॿार सही, मूंखे बीमारी आहे, मूंखे शुगर आहे, मूंखे फलाणा, कीअं रोज़ो रखां? बहाना न कयो। रोज़ो ख़ुदि शुगर जो इलाज अथव। डायबिटीज़ जो रोज़ो इलाज आहे, दिल जे बीमारियुनि जो इलाज आहे रोज़ो। रोज़ो पाबंदी सां रखो ऐं निमाज़ जमात सां, 5 निमाज़ूं जमात सां। उन में गोथनाथ न कजो, सम्झो। ऐं तरावीहूं बि रोज़ पढ़ो। तरावी निमाज़ इहा मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। ऐं शाम तव्हांखे हदीस ॿुधायुमि त तरावीह जे हिकिड़े सजदे जे एवज़ जन्नत जो महल थो मिले। माड़ी जन्नत जी मिले थी जंहिंखे 60,000 रुपए दरवाज़ा आहिनि। सॼी मेहड़ में बि 60,000 दरवाज़ा छल हुजनि। 60,000 का मामूली ॻाल्हि आहे। घणा हूंदा घर मेहड़ में, वरी घणा उन जा दर हूंदा। हिकिड़ो महल एॾो वॾो आहे जंहिंखे 60,000 दरवाज़ा आहिनि। एॾा उन जा कमरा, माड़ियूं, बालाखाना,
सॼो ॻाढ़े याकूत जो ठहियल आहे याकूत हिकिड़े हिकिड़े तरावीह जे सजदे जे एवज़ उहा जन्नत जी माड़ी मिलंदी तरावीह पाबंदी सां पढ़ो अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे त सलात तस्बीह पढ़ो रोज़ानो सलात तस्बीह पढ़ो ऐं सही मुंहिंजा तहजुद जी निमाज़ पढ़ो रात जे पोएं हिसे में तहजुद पढ़णु इहा अल्लाह जे वलीयनि जी इबादत आहे जेको तहजुद पढ़े थो उन जो नालो अल्लाह जे वलीयनि जी जमात में लिखिजी वञे वरी ख़ैर ख़ैरात घणी कयो रब जंहिंखे तौफ़ीक़ ॾिए वो ख़ैर ख़ैरात पंहिंजे हाल सारू ख़ैरात घणी करे ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने में आख़िरी जेको ॾहों आहे उन में एतिकाफ़ वेहण इहा बि मदीने वारे साईं जी सुन्नत एतिकाफ़ वेहण हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ 3 खंदकूं दोज़ख खां परे करे छॾे थो हिकिड़ी खंदक ज़मीन आसमान जे विच जेतिरो फ़ासिलो यानी 500 साल 500 साल 500 साल 500 साल माना 1500 साल इहो माण्हू दोज़ख जी बाहि खां परे थी वञे थो जेको हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ वेहे थो ऐं जेको 10 ॾींहं एतिकाफ़ वेहे थो कीदा सम्झो वॾी महिरबानी थिए थी इत्काफ़ वेहण वारनि सां ऐं पोएं ॾहे में लैलतुल क़द्र जी राति बिल मख़फ़ी आहे पोएं ॾहे में पोएं ॾहे जी 21 वारी रातियुनि में लैलतुल क़द्र खे रब लिकाए रखियो आहे सुभान अल्लाह सम्झो था जेकॾहिं तव्हां ॾहो वेहंदो त अलाह कंदो तव्हांखे लैलतुल क़द्र जी राति नसीब जेको फ़कीर वेहण चाहे उनखे इजाज़त ऐं रमज़ानुल मुबारक में अल्लाह जो ज़िक्र घणो कयो टेलीनार वारा पैकेज ॾींदा आहिनि तव्हांखे रमज़ान जो पैकेज आहे सम्झो था हे अहिड़ो पैकेज आहे जंहिंजे लाइ जन्नत तव्हांजे लाइ लिखिजी वेंदी गारंटी अलाह जो ज़िक्र घणो कयो ऐं अलाह तौफ़ीक़ ॾिएव त रमज़ान जी रातियुनि में रोज़ानो 1000 भेरा दुरूद शरीफ़ दुरूद पाक 1000 भेरा जेको पढ़े जुमे जुमे ते साईं करीमन फरमाए तो क़यामत जे ॾियारे मूंखे एतिरो वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां छुहंदड़ कींदा भाइयो मदीने वारो साईं तव्हांखे पंहिंजो एॾो कुर्ब ॾिए अहिड़ो कमु कजे या न कजे ऐं रमज़ानुल मुबारक में दुआ ऐं मुनाजात असुल न विसारजो दुआ करो ॾींहं जी दुआ क़बूल आहे राति जी दुआ क़बूल आहे सुबुह जी दुआ क़बूल आहे शाम जी दुआ क़बूल आहे रमज़ान जी हर दुआ रब वटि अघाणी आहे पर ख़ासि 2 टाइम ते दुआ जी क़बूल इहे न विञाइजो इहे 2 वक़्त ईअं अथव जीअं हीरा लाल जवाहर हूंदा हिकिड़ो रोज़े खोलण जे वक़्त अफ़्तारी जे वक़्त में जेका दुआ घुरंदो सा कबी ऐं ॿियो राति जे पोएं हिसे में दुआ
सुभान अल्लाह पोयों इसरात इहो वक्त खास अल्लाह ताला जी कुर्ब ई मेहरबानी सुभान अल्लाह पोयों इसरात जो थींदो आहे अल्लाह ताला लही ईंदो आहे पंहिंजे ॿारनि जे करीब फरमाईंदो आहे को घुरण वारो त ॾियां आहे को मंगतो त पल भरियां आहे को बे औलाद त औलाद सां झोलियूं भरियां आहे को दर्दमंद त दर्द लाहे छॾियां आहे को बेसात आहे को निदोरो अचो त सदोरो बणायां समझो था इहा दुआ रोज़ न विसारिजो हबीबन करीमन के हिकिड़े असहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अमल त खोड़ अमल ॿुधाया अथव खोड़ अहिड़ो को अमल हुजे जेको सभिनी में भलो अमल हुजे उहो अमल त अणगणिया आहिनि मूंखे साईं घणी शॉर्टकट अथई घणो खपो मूंखे कोन थो थिए मूंखे को अहिड़ो अमल ॿुधायो बसि जंहिंसां अलाह ताला राज़ी थिए मदीने वारे साईं फरमाइस त दुआ सभिनी अमलनि में भलो अमल अथई दुआ सभिनी इबादतुनि में भली इबादत सभिनी अमलनि में भलो अमल वरी तो कुछ चई ये असाबन जे ज़हन में अल्लाह से ओडी मल ॻाल्हियूं विधियूं उन्हनि सुवाल कया ये असांजे लाइ महिरबानी जा दर वरी तो पुछे त या रसूल अल्लाह भला अमलनि में सभ खां भलो अमल आहे दुआ दुआऊं बि त किरोड़ आहिनि भली दुआ कहिड़ी आहे उहा मूंखे ॿुधायो भले में भली दुआ घुरां उहा कहिड़ी आहे साईं जन फरमाया त भले में भली दुआ अथई पंहिंजे सिहत जे लाइ पंहिंजी सिहत जे लाइ मौला मूंखे सिहत ॾे तंदुरुस्ती ॾे सिहत हज़ार नेमत आहे हज़ार शयूं खणी नेमतूं हिकिड़े ताराजी जे पुड़ में विझो हेॾो सिहत रखो त सिहत घणी सिहत वॾी नेमत समझो था हाणे चङा भला आहियो तॾहिं त मस्जिद में आया आहियो न तकरीर ॿुधो नसीहत ॿुधो था सिहतमंद आहियो तॾहिं आया आहियो बीमार माण्हू छा करे सघंदो वीचारो पियो हूंदो बिस्तरे ते या अस्पताल में ॿियनि जे रहम करम ते सिहत हिकिड़ो ताज अथव ताज पर उहो पातल आहे चङनि भलनि खे नज़र ईंदो आहे बीमारनि खे जंहिंखे पाण खे सिहत जो ताज पातल आहे उनखे पाण खे नज़र न ईंदो आहे इहा ॻाल्हि गौर करण जहिड़ी आहे इहा गौर करण जहिड़ी ॻाल्हि सिहत हिकिड़ो ताज आहे जेको चङे भले माण्हू खे पातल आहे पर उनखे पाण खे नज़र न ईंदो आहे बीमारनि खे नज़र ईंदो आहे भला अल्लाह सिहत केॾी वॾी नेमत आहे मां वेठो हुजां मदीने शरीफ़ में ईअं दिलि में मूंखे ख़्यालु थियो त इहो माण्हू कननि ते फीणो था रखाइनि कन में सूर आहे इहो थींदो कीअं ईअं मूंखे ख़्यालु आयो साईं निमाज़ पढ़ियूं वेठो हुजां ओचितो अचे थो कन में सूर पियो साईं सूर अहिड़ो जो बसि मूंखे रड़ियूं निकिरी एॾो सूर पइजी वियो काॾे वञा कहिड़े डॉक्टर वटि हरम खे छॾे हाणे की तूं मुंहिंजी दवा कराए मौला मूंखे माफ़ कजांइ मुंहिंजी ग़लती मौला मूंखे दुआ घुरनि दुआ में रोअण अची वियो सूर ॼणो इहो ई मूं सम्झो थी मूंखे तंबीह थी आहे तंबीह थी आहे मूंखे अलाह ताला जी तरफ़ां ही सम्झाणी मिली आहे त बीमारी तलब न कबी आहे कहिड़ी बि बीमारी का मामूली न आहे हर दर्द बुरो आहे हर मर्ज़ बुरो आहे हर बीमारी ॾुखी आहे
समझो था का भी बीमारी सोनी ना है हर बीमारी दुखी है तवा अल्लाह का या दुआ करो मुझा मौला के चंगो भलो कजाए सेहत कजाए तंदुरुस्ती जाए तंदुरुस्ती जेड़ी भी का भली दुआ आई न या रब दुआ सेहत हूंदी त सब के वणदी नमाज पढ़ंदो सेहत हज ते वञो त सेहत साल सोनी हसीन जमील पाछड़े में वेठी हुजे सेहत ना है साल पाछड़े में वेठी आ वणदी निभागी परे थी मुखे पंहिंजे सिर जी लगी पई हथो के वरी पहुंची सोन चांदी पैसा हजार जे नोट जी धन रखी हुजे सेहत हूंदी त पैसा वणंदा सेहत ना है त पैसा केड़े कम जे मानी पोड़ पुला लजीज ताम रदा जो रखिया है सामू दस्तरखान ते लजीज ताम रखिया है सेहत हूंदी त मानी वणंदी न बा सेहत ना है त मानी वणंदी सेहत वॾी नेमत अथव हाणे हिकिड़ो मूंखे हींअर बसि हदीस हींअर ज़हन में आई ॼण मुंहिंजे दिमाग़ ते मथो लथी आहे हदीस मदीने वारे साईं कम जी अथव अमल कंदो त तव्हां घणियुनि बीमारियुनि खां बची पवंदव घणियुनि बीमारियों का बची पवंदो किताब है मजमउ ज़वाइद इमाम हैसमी किताब लिखियो आहे हदीसूं गॾु कयूं अथसि मुहद्दिस हैसमी रहमतुल्लाह अलैह उन किताब में हिकिड़ी हदीस आंदी अथसि त असहाबन चे मदीने वारे साईं सां शिकायत कई सही बीमारियूं मथे में सूर पेट में सूर हाणे ही पाज बि छॾी थी कोन असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह बीमारियूं तकलीफ़ूं वठी वियूं आहिनि साईं जन फरमाया अलैकुम बिन नस्लान तकड़ा भॼो हलो तिखा हलो असहाबन हलण शुरू कयो पंधु करण शुरू कयो महीने खण खां मोटिया साईं हलकड़ा थी पिया आहियूं जंहिंजा वज़न वधी विया आहिनि न असहाबन चयो या रसूल अल्लाह हलकड़ा थी पियासीं बीमारियुनि खां आचपो मिलियो आहे दर्द लही विया आहिनि बीमारियूं हटी वियूं आहिनि पंधु हलण पंधु वरी वेठा आहियो मानीअ ते चटी लॻा उथो हलो पंधु कयो कमकार कयो वांदा वेठा आहिनि या होटल जे बेंचुनि ते या घर में अटे जे मथां चटी उथो वञी कमु कयो मज़दूरी कयो महिनत कयो भला ॿियो कुझु कमकार न अथव त हलो पंधु कयो बीमारियुनि खां बची पवंदो मदीने वारे साईं जी सुन्नत हुज़ूर जो फरमान आहे इस कम जहिड़ी ॻाल्हि ॿुधाईमांव फ़ाइदे जहिड़ी ॻाल्हि आहे न तव्हां हलो असां बि हलिया मोटी अचे रिपोर्ट ॾिनोसीं ठीकु थी विया आहियूं तव्हां बि हलो ॾिसो त बीमारियूं लहनव थियूं कोन थियूं लहनव सम्झो था ऐं रमज़ान शरीफ़ जी आख़िरी ॻाल्हि ऐं कम वारी ॻाल्हि जे अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त रमज़ान जो महीनो वञी मदीने में रब जी नेमतुनि जो दंग आहे रमज़ान वरी मिठे मोहम्मद करीम जी बारगाह सोने हबीब जो दर हुजे ऐं आशिक हुजे सुभान अल्लाह वरी जेका महबूब जी मेहमान नवाज़ी आहे सोने नबी जी जेका मेहमान नवाज़ी आहे सॼी दुनिया घुमो
एड़ी मेहमान नवाजी किथे न ॾिसंदो जहिड़ी मदीने में मुस्तफा पंहिंजे मेहमाननि सां कंदो। शाम थींदी सॼे हरम में दस्तरखान लॻी वेंदा, पूरे हरम में दस्तरखान लॻी वेंदा। ईअं ख़ुदा जी ख़ल्क़ पूरे दुनिया खां अल्लाह जा आशिक मदीने वारे साईं जा परवाना गॾु थियनि था, पूरी दुनिया खां। जेॾी महिल शाम थिए थी दस्तरखान तो मदीने वारे जो लॻे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेलो मदीने, हेलो मदीने, मदीनो अकड़ने जो ठारू आहे। हेलो मदीने, हेलो मदीने, मदीनो अकड़ने जो ठारू आहे। उते रहमत, उते बरकत, उते दिलुनि जो सही करार आहे। उते रहमत, सुभान अल्लाह। हयात आहे हुजूर मुंहिंजो, सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा। हयात आहे हुजूर मुंहिंजो, सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा। सदन में साणी थिए उन्हीअ सां, सदन में साणी हेलो मदीने, दुनिया जे शहर में सभिनी खां सुहिणो मदीनो मुनव्वर ख़ुदा तो ॼाणे। अर्श खां आला उहा जॻह जिथे मिठल जी मज़ार आहे। अर्श खां आला जिथे मिठल जी मज़ार आहे। हेलो मदीने, अंबर नऊद अतर पिरिय पसीनो अञा बेसुरो। न मुश्क अंबर नऊद अतर पिरिय पसीनो अञा बेसुरो। नजर मिलाई जहीं सजानी, नजर हाय 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 हाय, नजर मिलाई जहीं सजानी, नजर उन्हीं जो बेड़ो ही पार आए। हेलो मदीने, शुक्र हज़ारे करे करम, मिलियो जहीं के पिरिया जो पाड़ो। मुझो घर आ मदीना शुक्र हज़ारे करे करम ला, मिलियो जहीं के पिरिया जो पाड़ो।
अञा बि अॻिते उन्हीअ खे पारत अञा बि अॻिते पुनल खे पारत मिठल जे हथ में महार आहे मदीनो अखड़ियुनि जेके बरके तौफीक जे रमज़ान जो महीनो हली मदीने में साईं फरमाइनि था त जे रमज़ान जे महीने में उम्रो अदा कयो उन ॼण के मूं मोहम्मद करीम सां गॾिजी गॾिजी हज अदा कयो गॾिजी हज अदा कयो मदीने वाले सां गॾिजी हज अदा करे उन रमज़ान में उम्रो अदा करे सुभान अल्लाह सारी जमात सभिनी खे रब घुराई इंशाअल्लाह चौथे पंजे ॾींहुं ही फ़कीर इंशाअल्लाह तव्हांजे लाइ तव्हां हिते मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो जी तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरिजो मां तव्हांजे लाइ मदीने में दुआ अल्लाह करीम असां सभिनी खे सोने जे दर जी हाज़िरी नसीब रमज़ान पाक मल्हाइण जी